गुनाह करे 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 दिल कारी थी वेंदी आ, कट चढ़ी वेंदी आ। मुझे मिठे नाले वारे हबीब सोने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पो कुरान जी तिलावत कयो त दिल तो गुनाहन जी कट लही वने। तरी कुरान तो चे इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम। मोमिन बाना जने अल्लाह जो जिक्र कुरान बुधंदा तो उन्हनि जूं दिलियूं ॾकी वेंदियूं। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। मोमिन ऐं मोमिनियाणियूं जॾहिं रब जो कुरान पढ़ियो वेंदो आहे गौर सां ॿुधंदा आहिनि त उन्हनि जो ईमान वधी वेंदो आहे कुरान जे ॿुधण सां। दिल खे सुकून मिलंदो अल्लाह जे ज़िक्र सां। अल्लाह आशिक कोन्हे, बाक़ी हीअं चओ त अल्लाह पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां मोहब्बत कई आहे। मोहब्बत छो त कुरान में भी इश्क जो लफ्ज़ कोन्हे, कुरान में भी मोहब्बत जो लफ्ज़ आहे। चे तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। कुरान जे ॿुधण सां ॾिस जमात अचे थी, चओ सुभान अल्लाह। इहो कॾहिं बि न चवंदा कयो त माण्हू कोन्हनि साईं वाइज़ पो कजे, ना। असां कुरान जा मोहताज आहियूं, कुरान असां जो मोहताज न आहे। अल्लाह जाने असां सिंध बलोचिस्तान जा सफ़र था कयूं, 3 माण्हू पलाल ते वेठा हूंदा आहिनि, कुरान पढ़ंदा आहियूं, पिंडाल भरिजी वेंदो आहे। छो त कुरान ॿुधी घर वेह त पोइ ईमान में शक अथसि। सभु कम छॾे हल्को हलो ईंदो हिन मजलिस में। इहा मजलिस एॾी बाबरकत मजलिस आहे जो गुनाह छणी था वञनि कुरान ॿुधण सां। मोमिन जो ईमान ताज़ो थींदो वञे, दर्जा बुलंद था थियनि। अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे प्यार में सॾे करे चयो आहे कॾहिं अलिफ लाम मीम, अलिफ लाम मीम साद हामीम नून क़ाफ यासीन ताहा। तॾहिं त के उर्दू में शायर चयो न, देखो कुरबान में जा बजा मोमिनो। ज़ियारत कयो कुरान जी। देखो कुरबान में जा बजा मोमिनो, रब ने कैसे के उनको मुखातब किया। कभी यासी कहा कभी ताहा कहा, नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं। हशर के दिन जिंदाबाद। वरे दर्द सां नारो हयो थे, मां दुआ थो कयांसि अल्लाह कंदो शहीद अल्लाह मां ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे पोयों नारा हणंदो हिन जमात खे जन्नत में वठी वेंदो। दुआ कर त आमीन कर, सैयद जी दुआ लॻेसि। शाहिद उस पे हुआ गे कलाम खुदा, मुस्तफा की रजा गे खुदा की रजा। जेके उर्दू सम्झंदा उहे सुभान अल्लाह चवनि। सुभान अल्लाह चवण सां अल्लाह जन्नत में मुफ्त में बाग हणाईंदई। अॼु हिक सिर सोन जी लॻंदई, ॿी सिर चांदीअ जी लॻंदई। सुभान अल्लाह जी बरकत सां अल्लाह तुंहिंजे लाइ जन्नत में ठाऊका बाग हणाईंदो। अल्लाह हिन मुजाहिद खे शफ़ाए कामिला आजिला ॾे, जिन मुजाहिदनि ख़र्च करे ही जलसो रखायो। असां सैयद हिननि खे दुआ करण आया आहियूं। शादो फरमाए शाहिद उस पे हुआ गे कलाम खुदा, मुस्तफा की रजा गे खुदा की रजा, मुस्तफा की रजा गे खुदा की रजा। अपने महबूब से रब ने फरमा दिया, अपने महबूब से रब ने फरमा दिया, जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कैसे काम आएगा? मेरा महबूब तुम्हारे लिए मेरे लिए। महशर के मैदान में ये जुमला सुनो, आपका ईमान ताज़ा हो जाएगा। क्या घड़ी होगी महशर में, सब अंबिया उम्मतों को न देंगे कोई आसरा। अब मदीने वारे साईं को वधी के ॿिए कंहिंजो आसरो ही कोन्हे।
क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया, उम्मतों को न देंगे कोई आसरा, होगी सबकी ज़बां पर यही एक सदा, मुस्तफ़ा के सिवा कोई चारा नहीं। कारी अब्दुल सत्तार के मुबारक हुजे जो अॼु जलसे जो ॾींहुं भलो अहिड़ो मिली वियो आहे जो अॼु अमाल नामे जे साल जो पहिरों ॾींहुं आहे। रात जेका गुज़री वई न, अल्लाह से मलाइकनि खे नओं अमाल न मनो त हाणे नए साल जे मोमिननि जा गुनाह नेकियूं लिखो। हाजी बंगुल ख़ान खोसे जे ॻोठ वारो, तव्हांजे अमाल नामे जो पहिरों ॾींहुं साल जो लिखिजी वियो मलाइकनि वटि क़ुरान जो जलसो। फरमाए त अंग्रेज़ी साल शुरू थींदो आहे जनवरी खां, ख़त्म थींदो आहे डिसंबर ते। जनवरी, फेबरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, डिसंबर। डिसंबर ते ख़त्म। इस्लामी साल ॿियो उहो बि शुरू थींदो आहे वरी मुहर्रमुल हराम खां, ख़त्म थींदो ज़ुल्हज ते। मुहर्रमुल हराम, सफ़रुल मुज़फ़्फ़र, रबीउल अव्वल, रबीउल सानी, जमादुल अव्वल, जमादुल सानी, रजबुल मुरज्जब, शाबानुल मुअज़्ज़म, रमज़ानुल मुबारक, शवारुल मुकर्रम, ज़ुल्क़ादा, ज़ुल्हज। ऐं टियों बि हिकिड़ो साल आहे जंहिंखे मुंहिंजे साईं फरमायो इहो अमाल नामे जो साल आहे। किरामन कातिबीन यालमून मा तफ़ालून। सॼे कुल्ले ते मलाइको वेठो अथव, खॿे कुल्ले ते बि मलाइको वेठो आहे। सॼे कुल्ले वारो नेकियूं थो लिखेव, खॿे कुल्ले वारो गुनाह थो लिखेव। सॼे कुल्ले वारो सरदार आहे हिन खॿे कुल्ले वारे जो। खॿे कुल्ले वारो मलाइको ईअं कलम न हलाईंदो आहे जेसीं ताईं हिन सॼे कुल्ले वारे मलाइक खां इजाज़त न वठे। मदीने वारे साईं जे सदके अल्लाह हिन उम्मत ते अहिड़ी महिरबानी कई आहे, अॼु त ॿुधायां। जॾहिं तव्हां इरादो कंदा हो त साईं जलसे ते वञा, तबलीग जमात में वञा, दीन जो कमु कयां, पाड़े वारनि जी ख़िदमत कयां, अबे अम्मा जी ख़िदमत कयां, हा साईं मदरसे सां ताउन कयां, अल्लाह जे घर जी सफ़ाई कयां, अञा इरादो कंदो आहे त सॼे कुल्ले वारो कलम कढी तुंहिंजी इरादे सां बि नेकी लिखी छॾींदो आहे। पर जॾहिं तूं गुनाह जो इरादो कंदो आहे, नऊज़ बिल्लाह जुआ खेॾां, ज़िना कयां, चोरी कयां, लुट फुर कयां, पीउ माउ जी नाफ़रमानी कयां, दोस्तनि खे गारियूं ॾियां, अञा गुनाह जे बुरे कम जो इरादो कंदो आहे त खॿे कुल्ले वारो मलाइको चवंदो आहे सरदार तूं आहे सॼे कुल्ले वारा, हिन बहाने गुनाह जो इरादो कयो आहे लिखांसि त सॼे कुल्ले वारो मलाइको चवंदो आहे बी इंतज़ार कर, महबूब मुस्तफ़ा जो उम्मती आहे, अञा इरादो कयो थे, गुनाह कयो त कोन अथई न, अञा त इरादो आहे न लिखेसि। इरादे ते गुनाह नथो लिखजे। पर वरी जॾहिं बानो गुनाह में शुरू थी वेंदो आहे, चवंदो आहे भला हाणे त लिखांसि, गुनाह जो कमु थो करे। सॼे कुल्ले वारो मलाइको वरी रब खां पुछंदो आहे या अल्लाह हाणे गुनाह लिखजेसि, बुराई करे थो, गुनाह करे थो। अल्लाह फरमाईंदो आहे बीहो इंतज़ार कयो, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा उम्मती हिननि ते मां रब सोणे जे करे महिरबान आहे, मन मां रब जो हया अचेसि, अध में गुनाह छॾे वञे। अल्लाहु अकबर। रब इंतज़ार थो करे, मन मुंहिंजो बाने खे मां रब जो ख़ौफ़ थिए ऐं गुनाह छॾे वञे, मलाइक लिखेसि हिन जा इंतज़ार कर। पर बानो गुनाह छॾे कोन थो, गुनाह जे कम मां फारिग थो थी वञे। हदीस में अचे थो वरी खॿे कुल्ले वारो मलाइको चवंदो आहे साईं भला हाणे त लिखांसि, गुनाह करे वियो। सॼे कुल्ले वारो मलाइक चवंदो आहे बी रब खां पुछां या अल्लाह हाणे गुनाह लिखूंसि। अल्लाह फरमाईंदो आहे बीहो मुंहिंजे हबीब जो उम्मती आहे, अञा इंतज़ार कयांसि तो कंहिं महिल गुनाह कयो थे। साईं फजर जी नमाज़ खां पोइ गुनाह कयो थे, चए पोइ इंतज़ार कयोसि, मतां ज़ूर जी नमाज़ ताईं इंतज़ार कयो, मन बरकत नफ़ुल पढ़ी शर्मसार ते गुनाह जी तौबा करे त लिखायांसि न।